नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़अल्क़ियस सहरतु सुज्जदन क़ालू आमन्ना बिरब्बि हारून व मूसा क़ाल आमन्तुम लहु क़ब्ल अन आज़न लकुम इन्नहु लकबीरुकुमुल्लज़ी अल्लमकुमुस्सिह्र फ़लउक़त्तिअन्न अयदियकुम व अर्जुलकुम मिन ख़िलाफ़िन वलउस्क़ल्लिबन्नकुम फ़ी जुज़ूഇन नख़्ल वलतअलमुन्न अय्युना अशद्दु अज़ाबन व अबक़ा। क़ालू लन नु'सिरक अला मा जाअना मिनल बय्यिनाति वल्लज़ी फ़तरना फ़क़्ज़ि मा अन्त क़ाज़ इन्नमा तक़ज़ी हाज़िहिल हयातद दुनिया इन्ना आमन्ना बिरब्बिना लियग़फ़िर लना ख़तायाना वमा अकरहतना अलैहि मिनस्सिह्र वल्लाहु ख़ैरुन व अबक़ा। सय्यदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म ते जेका लठ संदन हथ में हुई उनखे उछलायो, जंहिंजे नतीजे में उहा लठ जेका आहे तमामु वॾो नांग थी वियो, जंहिंजो वात फाटल हो ऐं हिननि जेको मिसमिरेज़म जे ज़रिए सां रस्सियुनि ऐं लठियुनि खे नांग जी शक्ल ॾिनी, जेका हक़ीक़त में नांग कोन आहे। उन्हनि समूरनि रस्सियुनि ऐं लठियुनि खे उन अजदहा नांग हड़प करे छॾियो। तलक़फ़ मां सनाउ, अल्लाह पेशगी ॿुधाए छॾियो इहो ईअं थींदो। जेको उन्हनि कयो आहे इहो सारे जो सारो, सभु जो सभु हिकिड़े लम्हे में ई नांग उन्हनि खे ख़तमु करे छॾींदो। बातिल ईअं हूंदो आहे, फैलियल हूंदो आहे, पखिड़ियल हूंदो आहे, जंहिंजे करे इहो अहसासु थींदो आहे त बातिल ख़तमु कोन थींदो। लेकिन जॾहिं अम्र इलाही अची वेंदो आहे त पोइ लम्हनि में, थोरी देरि में उहो बिल्कुलु ख़तमु थी वेंदो आहे। हज़रात अंबिया अलैहिमुस्सलाम जी इब्तिदाई तालीम अज़ियतुनि ते हुई, लेकिन हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि आयो जो बातिल या उन्हनि ते रब जो कहर आयो, पाणीअ में ॿुॾी मरी विया, या मथां पत्थर वसिया मरी विया, या बाहि में सड़ी विया, सभु जा सभु ख़तमु थी विया, सवाइ उन्हनि चंद नुफ़ूस जे जेके हक़ ते हुआ ऐं दुनिया ॾिठो ऐं ईअं ई थियो। हिते चूंकि मुक़ाबिलो हो त ईअं त अल्लाह इन ते बि क़ादिर हो त जेके मुख़ालिफ़ आहिनि सभिनी सां इहो मामिलो थिए, लेकिन हिकमत इलाही इहा ई हुई। चुनाचे ईअं ई थियो, छाकाणि जो बातिल जेको हूंदो आहे उनखे कामयाबी कान मिलंदी आहे। वला युफ़्लिहु साहिरु हैसु अता, अंजाम जेको आहे सो साहिब हक़ जो हूंदो आहे, बातिल जो कोन हूंदो आहे। उहो कॾहिं बि कामयाबु नथो थी सघे। बसि वक़्ती तरह सां माण्हुनि जे अखियुनि में धूड़ हुजे जंहिंजे करे हू मुतासिर थियनि, लेकिन वक़्ते मुक़रर ते उहो बातिल ख़तमु थी वेंदो आहे। हिते बि ईअं थियो
जॾहिं इहो कुझु थियो त ही जेके बि जादूगर हुआ जेके मूसा अलैहिस्सलाम जो मुक़ाबिलो करण जे लाइ आया हुआ, जॾहिं उन्हनि ॾिठो त हीअ असांजे जादूअ खे हिन जे अमल बिल्कुलु ख़तमु करे छॾियो, त उन नतीजे ते पहुता त हिन जो अमल जादू कोन्हे बल्कि अल्लाह जे तरफ़ां आहे, ही हक़ ते आहे, ही सही आहे। ऐं उन जे नतीजे में असांजो सॼो जादू ई हो। असां दावा ई इहा कई जादू बसि एतिरो हो त हिन जे अमल खे बि असां जादू ते चयो। लेकिन हाणे ॻाल्हि एतिरी वाज़े थी वई त हिन जो अमल जादू कोन्हे, मौजज़ो आहे। असांजो अमल जादू आहे जेको नाजाइज़ आहे। इन करे फ़उल्क़िय सहारतु सुजदन, उहे जादूगर सजदे में किरी पिया। उल्क़िय हिते मजहूल जो सीगो इस्तेमालु कयो वियो। इहो ईअं थींदो आहे जीअं को अज़ख़ुदी पट ते पइजी वञे त उनखे चवंदा आहिनि त हीउ किरी पियो। त हिते बि अल्लाह ताला ताबीर फरमाई त फ़ौरन उते जो उते ही सभु जा सभु जादूगर बिना कंहिं इस्तिस्ना जे, ईअं कोन त को हिकिड़ो बचियो रहिजी वियो, बल्कि सभु जा सभु सजदे में किरी पिया। आदम अलैहिस्सलाम के सभिनी फ़रिश्तनि सजदो कयो सवाइ शैतान जे, उहो बि हिकिड़ो हालत हुई। लेकिन हिते त मामिलो इहो थियो त इहे सभु जा सभु जादूगर पैसा कमाइण जे लाइ आया हुआ, नालो कमाइण जे लाइ आया हुआ। उहे सभु शयूं उन्हनि खां छॾाइजी वयूं। उहे सभु जा सभु सजदे में किरी पिया। इहो त थियो अमल जिस्मानी तरह सां। असां वटि वरी को कंहिं सां पेरे पवंदो आहे, झुकंदो आहे, इहा कैफ़ियत कंदा आहिनि माण्हू। हालांकि को वेठो आहे ऐं ही बीठे बीठे तो झुके त बसा औक़ात इहो सजदे जी कैफ़ियत थी वेंदी आहे। सजदो त अल्लाह खां सवाइ कंहिंखे जाइज़ कोन्हे। हिते मूसा अलैहिस्सलाम खे हिननि सजदो कोन कयो, त चूंकि मूसा अलैहिस्सलाम हेॾो सारो मौजज़ो ॾेखारियो आहे, इन करे फ़िरौन जी बजाए मूसा अलैहिस्सलाम खे सजदो करियूं, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन खे सजदो कयो। इहो त अमल सां ऐं ज़बान सां चयूं, जंहिंमां इन जी वज़ाहत बि थी वई त अल्लाह खे हिननि सजदो कयो, ग़ैर खे सजदो कोन कयो, मूसा अलैहिस्सलाम खे सजदो कोन कयो। क़ालू सभु ज़बान सां चवणु लॻा आमन्ना बिरब हारून व मूसा, असां ईमान आंदो यकीन कयो हारून ऐं मूसा अलैहिस्सलाम जे रब ते, जो सभिनी जो रब आहे। ईमान जी माना हूंदी आहे दिलि में यकीन करणु त अल्लाह रब्बुल आलमीन वाक़िअतन वहदहू ला शरीक लहू आहे, क़दीर आहे, अलीम आहे, समी आहे, बसीर आहे। त उन्हनि बेधड़क इहे लफ़्ज़ चया त आमन्ना बिरब हारून व मूसा। हारून अलैहिस्सलाम जो नालो हुननि पहिरीं इन करे वरितो त हुनजी उमिरि वॾी हुई। असां हारून ऐं मूसा अलैहिस्सलाम जे रब ते ईमान आंदो। अॼु ताईं जेको कूड़ो फ़िरौन हो दावा कंदो हो रब्बुकुमुल आला, उन खां असीं बेज़ारी जो इज़हार था करियूं। ऐं हूअं बि ईअं थींदो आहे, माण्हू कंहिं हक़ मज़हब में दाख़िल थींदो आहे त पोइ ज़रूरी आहे त जेको ग़लति मज़हब आहे उन खां बेज़ारीअ जो इज़हार करे, नफ़रत जो इज़हार करे। हिते ईअं कोन थो थिए त नतीजतन बसा औक़ात कंहिं ते हक़ वाज़े थींदो आहे, लेकिन चवंदो आहे हू बि ठीकु आहे, कुझु हूंदो, कुझु त आहे उन्हनि में, त पोइ उन्हनि खे पूरो हक़ पल कोन पवंदो आहे। गोया पूरो हक़ दिलि में लहंदो कोन्हे, थोरी देरि में वरी साॻिया थी वेंदा आहिनि। फ़िरौन हैरत में पइजी वियो, हीउ छा थियो, हीउ सॼो निज़ाम मला मेलो मुंहुं मचायो, माण्हू मुंहुं गॾु कया, शर्मायो, मुंहिंजो लॻियो, पैसा ॾोकड़ सभु मुंहुं खपाया, हीअ त अकेला ॿ नहता
ऐं कपिड़ा बि पूरा सारा। तो उनखे ॾाढी ख़जालत थी, शर्मिंदगी थी, रुसवाई थी। अहले बातिल जे मुक़द्दर में रुसवाई हूंदी आहे। फ़ौरन धमकाइण लॻो, आमनतुम लहू क़ब्ल अन आज़न लकुम, अवां मूसा अलैहिस्सलाम ते ईमान आंदो आहे, नबी ते बि ईमान आणिबो आहे, उन ते बि ईमान ज़रूरी आहे। अवां मूसा अलैहिस्सलाम ते ईमान आंदो, उन जी ॻाल्हि मञी, उन जी ॻाल्हि खे सचो चयो। क़ब्ल अन आज़न लकुम, मुंहिंजी इजाज़त, अव्हांखे मुंहिंजी इजाज़त ॾियण खां अॻुवाट तव्हांखे मूंखां इजाज़त वठणु खपंदी हुई। त हाणे तव्हां ॿुधायो, असांखे त ईअं थो लॻे त हीअ हक़ आहे, तव्हां इजाज़त ॾियो त पोइ असीं मूसा अलैहिस्सलाम जे रब ते ईमान आणियो। इहा अञा वधीक हिन जी रुसवाई, हिन खे पैसनि ते आऊं वठी आयुसि, केॾो सारो सरमायो लॻो, खाधा पीता जीअं थिए थो, त हिनखे इन ते बि चिड़ आई। हालांकि हिन खे बि अखियूं पटणु खपंदियूं हुयूं। एतिरो वाज़े हक़ थी वियो, सिज खां बि वधीक पधिरो थी वियो। ऐं मुक़ाबले जो मक़सदु ई इहो त जेको कामयाबु उहो हक़ ते, जेको नाकाम सो ना हक़ ते, उहो बि थी वियो, सभु कुझु थी वियो। हाणे लहे तो लाल जो छा मतिलबु, तोखे बि चवणु खपंदो आमन्ना बिरब हारून व मूसा। ऐं चुनाचे जॾहिं हीउ ॿुॾणु लॻो त अॻिते ईंदो, त ॿुॾण जे टाइम ते हिन बि इहे लफ़्ज़ चया थे, लेकिन जिब्रील मिटी खणी हिन जे वात में विझी छॾी। बसि अज़ाब जो टाइम हो, उन टाइम ते हिन बि इहे लफ़्ज़ चया, लेकिन उहो टाइम घर करे जी जॾहिं सकरात जी कैफ़ियत थींदी आहे, त पोइ इन हालत में ईमान मुतबर कोन थींदो आहे। हिते मुतबर आहे ही सभिनी मुश्किलात खे साम्हूं रखी करे चवनि पिया, आमन्ना बिरब हारून व मूसा। त फिरौन खे बि ईअं चवणु खपंदो हो, लेकिन उन चयो कोन, बल्कि धमकाए पियो त अव्हांखे मूंखां मोकल वठणु खपंदी, त असीं हिन ते ईमान आणियूं या न आणियूं। बसि हाणे लॻे ईअं पियो, बातिल वरी बि पछाड़ीअ ताईं कोशिशि कंदो आहे, पंहिंजे ख़्याल में माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जो फतकंदो आहे नाग, पोइ मरंदो आहे त हीअ बि फतकण वारी छड़ी हुई। चवे थो इन्नहू लकबीरुकुमुल्लज़ी अल्लमकुम सिहर। हाणे मूंखे ख़बर पई त बेशक ही मूसा तव्हां जादूगरनि में सभ खां वॾो हो, अव्हांजो उस्ताद हो। अल्लज़ी अल्लमकुम सिहर, जंहिं तव्हांखे जादू सेखारियो। सभई इहा मैच फिक्स हुई। माण्हू चवंदा आहिनि पहिरीं इहो तय करे वेठा हुआ त हीअं करूं आहे, पहिरीं असीं इज़हार कंदासूं, पोइ तूं लठ छॾियईं, ऐं इहो तव्हां तय कयो हो, हीउ तव्हांजो उस्ताद आहे, तव्हांजो गुरू आहे, तव्हांजो वॾो आहे, ऐं तव्हां इन जा शागिर्द आहियो, हीउ अव्हांजो मुअल्लिम आहे। अल्लज़ी अल्लमकुम सिहर, हिन तव्हांखे जादू सेखारियो आहे। यानी एतिरी सारी महिनत ते ई पंहिंजे ख़्याल में पाणी फेरणु थो चाहे त माण्हू बि ईअं चवनि त वाक़ई इहा ॻाल्हि आहे। ऐं ॿी हुन धमकी ॾिनी, हिकिड़ो त इन असरु जेको थियो उन खे पंहिंजे ख़्याल में दूरि करण जी कोशिशि कई। पहिरीं लालच ॾिनी, हाणे ख़ौफ़ धमकी थो ॾे। ईअं ई थींदो आहे, किथे ज़र ॾिबी आहे ऐं किथे दड़को दामान ॾिबो आहे त जीअं पंहिंजो मक़सदु हासिलु थिए। किथे ज़र, किथे ज़ोर। हाणे ज़ोर जो इज़हार कई, फल उक़त्तिअन्न ऐदियकुम। हाणे थोरी देरि में ॾिसो त आऊं अव्हांजे हथनि खे कपरायां थो, व अर्जुलकुम, ऐं अव्हांजे पेरनि खे कपरायां थो ख़िलाफ़ खां। यानी साओ हथु ॾाओ पेर, ईअं करायां थो। त हिननि हेॾो सारो मजमू आहे, इन्हनि जे साम्हूं तव्हांजे हथनि ऐं पेरनि खे ख़िलाफ़ खां कतरायां थो। इन सां अजीब सूरत हाल थी वेंदी आहे। साओ हथु ॾाए हथ जे मुक़ाबले में घणो फ़ाइदो ॾींदो आहे, उहो बि कटिजी वञे, ऐं ॾाओ पेर
त इन सां इंसानु बिल्कुलु अपाहज थियो थो वञे। अगरि ॿई पासा हिकिड़ा हुजनि, साओ पेर साओ हथु, पोइ बि गाॾो हली सघे थो, लेकिन ख़िलाफ़ जी सूरत में हिकिड़ो त हुलियो शक्ल इंसान जी अजीब थी वेंदी आहे ॾिसण वारे जे लाइ, ऐं ख़ुदि ही वीचारो ही माज़ूर थी वेंदो आहे हलण खां फिरण खां। त एॾी सख़्तु धमकी ॾिनई फ़िरौन, वॾो शद्दाद सख़्तु मिज़ाज हो, इंतिहाई मुतशद्दिद हो, जाबिर हो, ज़ालिम हो। इन करे ॾाढी सख़्तु इन धमकी ॾिनी ऐं उन्हनि खे ख़बर ही जीअं चए थो ईअं कंदो। वला उसल्लिबन्नकुम फी जुज़ूइन नख़्ल, ऐं आंखे टंगरायां थो खजूर जे थुड़नि में, खजूर जा डिघा डिघा वण आहिनि, इन्हनि में पोइ तव्हांखे जेको आहे सो सूली चढ़ाए छॾींदुसि, टंगराए छॾींदुसि। जीअरा हूंदव, खाधो कोन मिलंदव, पीतो कोन मिलंदव, मथां आसमान जी उस हूंदव, ऐं तड़पी तड़पी ईअं मरी वेंदव, जान ॾेई छॾींदव। एॾी वॾी सख़्तु धमकी इहा ॾिनई। वलतअलमुन्न अय्युना अशद्दु अज़ाबन व अबक़ा, इहो बि चई त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त असां में केरु आहे सख़्तु अज़ाब में ऐं बाक़ी रहण वारो। पुठियां फ़िरऔन खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन फ़रमायो हो त ॾिसो जेको मञे नथो उन जो अंजाम ॾाढो ख़राबु थो थिए। उन जे जवाब में हिन बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि चई। चुनाचे वलतअलमुन्न अय्युना अशद्दु अज़ाबन, तरसो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी केरु आहे सख़्तु अज़ाब में ऐं केरु तो बाक़ी रहे, कंहिंजी हुकूमत थी बाक़ी रहे, केरु तो हुक्मरान रहे। ठीकु आहे, तव्हां छा बि कयो हुजे। इहो फ़िरौन उन्हनि खे धमकायो, जंहिंमां फ़िरौन जी मंशा हुई त ही फिरी वेंदा, लेकिन उन्हनि अजीब जवाबु ॾिनो, अजीब जवाबु ॾिनो। जंहिं महिल हक़ीक़त दिलि में लहे थी त पोइ इंसानु अहिड़े क़िस्म जा ई जवाबु ॾिए थो, ऐं लम्हे में अल्लाह ताला हुन जी काया खे पलटे छॾे थो। तारीख़ में बेशुमार क़िसा आहिनि। सहाबा किराम पहिरीं छा हुआ, पहिरीं छा हा, पोइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत में, थोरी देरि जी सोबत में छा थी विया, जानियूं निसार करणु लॻा, क़ुर्बान करणु लॻा। जॾहिं हिकिड़े हज़रत ख़ुबैब सहाबीअ खे सूलीअ ते चाढ़ण जे लाइ वठी पिए विया, जॾहिं सूलीअ ते चाढ़ण जे लाइ वठी पिए विया त उन टाइम ते अबू सुफ़ियान अञा मुस्लमान कोन थियो हो। उन ख़ुबैब खे चयो त हाणे तुंहिंजो छा ख़्यालु आहे, अॼु तूं चाहींदे त हिन सूलीअ ते आऊं न हुजां, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे, तूं इहो सोचींदो हूंदे। त हज़रत ख़ुबैब खे कावड़ अची वई, कोन ॾिठईं त हीउ छा कंदा मुंहिंजो। चई तव्हां छा था ॻाल्हि करियो, अगरि हिकिड़ी ज़र्रे बराबरि जी जेका ओचितो पेर में लॻी वेंदी आहे, अगरि उहा लॻे ऐं मुंहिंजी जान आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ऐं मुंहिंजी जान बची वञे, मूंखे इहो बि गवार कोन्हे। मुंहिंजी एतिरी मामूली तकलीफ़ ते जान बचे, ही जान तो दी हुई उसी की थी, हक़ तो ये हक़ अदा न हुआ। ही त मौक़े आहिनि ऐं उन्हनि ते बरहम थी वियो, कावड़ में अची वियो। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ॿियो सहाबी हो, उन गिरफ़्तार थी पियो रूम जे बादशाह वटि। उन पहिरीं हुनखे लालच ॾिनी त तव्हां ईसाई थी वञो, तव्हां होशियार था लॻो, समझदार था लॻो, अव्हांखे असीं वॾो उहिदो ॾींदासूं, मनसब ॾींदासीं। उन्हनि इनकार कयो। उन्हनि चयो त ईअं नथो थी सघे, ऐं पंहिंजे सही सचे हक़ दीन खे छॾिया। पोइ उन चयो त पोइ ठीकु आहे, तकलीफ़ुनि जे लाइ
तैयार थी वञो। हिकदमि हुकुम ॾिनई त बाहि तैयारु रखो ऐं उन ते देग चाढ़ियो, उन में तेल विझो। हाणे बाहि ते तेल जंहिंमहिल टहिके थो त छा कैफ़ियत थी थिए, इंसान तसव्वुर खां बि में बि डिॼियो थो वञे। हू कई सारा गिरफ़्तार थिया हुआ, कई सारा गिरफ़्तार थिया हुआ, त उन्हनि मां हिकिड़े जे बारे में चई त हिनखे देग में विझो। देग में विधऊं त हिकिड़े ई लम्हे में पवण शर्ती हुन जा मांस ॻरी वियो, हॾा वञी बचिया। ऐं हिनखे बि चयो वियो त तूं बि हिन जे लाइ तयारु थी वञ, तोसां बि ईअं थी। मौक़ियो ॾिनो वियो, सोचियो हज़रत अब्दुल्ला हुनजो नालो, मौक़ियो हुननि खे ॾिनो वियो, लेकिन हू पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहिया। कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं कोन हटिया त वरी उन बादशाह हुकुम ॾिनो त हाणे बाहि ॿारे ऐं देग रखी उन में तेल खे गरम करियो। चुनाचे ईअं कयो वियो। हज़रत अब्दुल्ला खे वठी विया। जॾहिं वठी विया त हुननि जा अखियुनि मां लुड़क वही विया, रोई पिया। त हुननि सम्झो त शायदि ही ॾिनू आहे, सो इन करे बादशाह खे ॿुधायूं त ही रोए पियो, चवंदो वठी अचोसि। त हिन अज़ ख़ुदि चयो त तव्हां शायदि सम्झो था त आउं इन करे पियो रोयां जो मूंखे डपु पियो थिए त बाहि में सड़ी वेंदुसि। इन जो डपु कोन्हे, रोआं इन करे पियो त मुंहिंजी जान ना तव्हां कमज़ोर ज़ईफ़ हिकिड़ी आहे, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो तमामु वॾो नालो आहे। उन जे लाइ मूं वटि जेतिरा जिस्म ते वार आहिनि, एतिरियूं जानियूं हुजनि त उन जे नाले ते क़ुर्बान करियां। इहो मुंहिंजे लाइ मुमकिन कोन्हे, इन जे करे रोयां। बादशाह हैरत में पइजी वियो त हीअ केतिरी ईमान जी पुख़्तगी आहे, केतिरी मज़बूती आहे। पोइ बादशाह चयो त चऊं हाणे हीअं कर, तूं रुगो मुंहिंजे निराड़ ते चुमी ॾे त आउं तोखे आज़ादु करे छॾियां। साहबीअ चयो त ईअं बि कोन थींदो। हा अलबत्ता मुंहिंजा जेके बि साथी आहिनि, को 100 खनि ॿिया बि गिरफ़्तार हुआ, उन्हनि सभिनी खे जे तूं रिहा करी वादो करी त पोइ ईअं थी सघे थो। चुनाचे हुन ईअं ई थींदो आहे, जंहिं महिल को मायूस थी वेंदो आहे, पोइ चवंदो आहे चलो कुझु त थियो, कुझु त थियो। ॿिलीअ खे असीं ॾिसंदा आहियूं, जंहिं महिल मायूस थी वेंदी आहे, शिकार हुनजे वात मां निकिरी वेंदो आहे, त पोइ वरी कंहिं ॿी शइ खे चौटी पवंदी आहे, जंहिंखे उर्दू में चवंदा आहिनि त खिसियानी ॿिली खंबा नोचे। हीअ बि हिन चलो भला ईअं ई थिए। पोइ उन हज़रत अब्दुल्ला उन जे पेशानी खे बोसो ॾिनो, सभु रिहा थिया, वापसि आया। सैयदना फारूक आज़म खे सॼो किस्सो ॿुधायो वियो। पाण उन सहाबीअ जे इस्तक़बाल जे लाइ आया ऐं पाण उन जी पेशानी खे बोसो ॾिनऊं त हिन हिकिड़े काफ़िर खे बोसो पंहिंजे लाइ न, बल्कि ॿियनि जी जान बचाइण जे लाइ ॾिनो आहे। सहाबा जी ज़िंदगी में तक़रीबन अहिड़ा कई किस्सा आहिनि, हिकिड़ो किस्सो कोन्हे, कई किस्सा आहिनि। इहो ईमान जी हलावत आहे, ईमान जी हरारत आहे, इहा सभु कुझु कराए थी। त बहरहाल हिन त धमकी ॾिनी, क़ालू लन नुसिरक अला मा जाअना। इन्हनि सभिनी हिकिड़े ई आवाज़ सां चयो, लन नुसिरक अला मा जाअना, हरगिज़ असीं तोखे तरजीह कोन ॾींदासूं उन जे मुक़ाबले में जंहिंखे मूसा अलैहिस्सलाम खणी आयो दलाइल सां, या जंहिंखे अल्लाह ताला असांजे साम्हूं पेश कयो। हाणे ये जान छा आहे, इन जी का क़ीमत, का वक़्त, का हैसियत कान्हे। रिवायत में अचे थो त यकदम जॾहिं सजदे में पइजी विया हुआ त अल्लाह ताला हिन खे जन्नत बि ॾेखारी, जहन्नम बि ॾेखारी। त दुनिया में बि मौजज़ा ॾिठऊं, असां ॾिठऊं, यदे बेज़ा ॾिठऊं, वरी उते जो उते हिननि खे ॾेखारी वई जन्नत बि जहन्नम बि। त अञा हिननि जे ईमान में हाणे त मुशाहिदो थी वियो
पहिरीं त ईमान बिल ग़ैब हो, आन बिल मुशाहदा थी वियो। इन जे करे अञा बि जोश में चयूं त इहे एतिरा सारा दलाइल असांजे साम्हूं अची विया। हाणे तुंहिंजे ॻाल्हि जी कहिड़ी वक़्त आहे, इन्हनि जे मुक़ाबले में तोखे हरगिज़ तरजीह कोन ॾींदासीं। बाक़ी रहियो तूं वल्लज़ी फ़तरना, ऐं उन ज़ात जंहिं असांखे पैदा कयो आहे उन जे मुक़ाबले में असीं तोखे तरजीह कोन ॾींदासीं। फ़क़्ज़ मां अंतक़ास, तूं कर जेको तोखे करिणो आहे, तूं पंहिंजो कमु कर, वधि में वधि जान वठंदे। ऐं इहा त जान जेका आहे हिकिड़े क़िस्म जी मौत त पुल आहे, अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब, इन सां त मामिलो असांजे लाइ सवलो थी वेंदो। असीं जल्दी वञी पंहिंजे रब सां मिलंदासीं ऐं उनजे नेमतुनि खे ॾिसंदासीं, त इन में असांखे का तकलीफ़ कान्हे। फ़क़्ज़ मां अंतक़ास, एॾी जुरत सां इन्हनि जवाबु ॾिनो। उलमा लिखियो आहे त ही पोइ हिन अमल फ़िरौन कयो या कोन कयो, क़ुर करीम में त किथे बि कोन्हे त फ़िरौन हिन खे अहिड़े क़िस्म जी सज़ा ॾेई सघियो हुजे, लेकिन बाद रिवायतुनि में आहे त हुन ईअं कयो, जेको हिन फ़ैसिलो कयो करे ॾेखारी। लेकिन ज़ाहिर आहे त जेका शहीद हूंदो आहे उन खे मौत तकलीफ़ कान महसूसु थींदी आहे, एतिरी बि जेतिरी माकोड़ी ॾंग थी हणे, चक थी हणे, उन जी बि कंहिं महिल तकलीफ़ थिए थी, ऐं शहीद खे एतिरी बि तकलीफ़ कान थींदी। ॿिए पासे हज़रत आसिया जेका फ़िरौन जी घरवारी हुई, हीअ जॾहिं मंज़र थी रहियो हो त उहा पुराणा कपिड़ा पाए ऐं मुसलो विछाए दुआ करे रही थी, या अल्लाह मूसा अलैहिस्सलाम खे तूं फ़िरौन ते ग़ालिब फरमा। त उहो ग़ालिब थी वियो त पोइ हेसी ताईं उन पंहिंजे ईमान खे लिकायो, वाज़े कोन चयईं, लेकिन हाणे बबांगे दोल उन्हनि बि ऐलान कयो त आमनतु बिरब हारून व मूसा, मूं बि ईमान आंदो हारून ऐं मूसा अलैहिस्सलाम जे रब ते। जॾहिं फ़िरौन खे ख़बर पई त हुन हुकुम ॾिनो त हिन खे लेटायो वञे, मथां तमामु वॾो पहण हिन जे मथां विधो वञे ताकी अज़ियतनाक हिन जे लाइ मौत थिए। जॾहिं उहो मंज़र ठाहियो वियो अचे थो त हज़रत आसिया मथे आसमान ते नज़र कई। क़ुर करीम में बि हुनजो ज़िक्र आहे, क़ाल रब इब्निली बैतन फिल जन्नह वनज्जिनी मिन फ़िरऔन व अमलिही वनज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। ए रब, तूं मूंखे फ़िरऔन जे अमल खां ऐं ज़ालिमनि जे हिन अमल खां महफ़ूज़ फ़रमा, ऐं मुंहिंजे लाइ जन्नत में हिकिड़ो घर बना। त उहो पढ़णु अञा किरियो कोन हो, संदन छातीअ ते पहुचण वारो हो। उन खां अॻु अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत बि ॾेखारी ऐं उन्हनि जो रूह बि परवास थी वियो। ऐं हाणे पहाड़ थो किरे त छा थो थिए, छिप थी किरे त छा थो थिए, पोइ त का तकलीफ़ कान थी थिए। त हिते बि हिननि चयो इन्नमा तक़ज़ी हाज़िहिल हयात दुनिया, तोखे फ़क़्ज़ मां अंतक़ास कर जेको तूं करण वारो आहीं। वधि में वधि छा कंदे, हीअ दुनिया ख़तमु कंदे, लेकिन उन जे मुक़ाबले में अल्लाह ताला असांखे लाखूं जानियूं अता कंदो, बेशुमार नेमतूं अता कंदो। इन जे करे इन तुंहिंजे धमकीअ जो असां ते को असरु कोन थो पए। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े क़िस्म जो ईमान असांखे असांजी नस्ल खे नसीब फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या रहमर राहिमीन, असांजा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, असां सभिनी जी कामिल मग़फ़िरत फरमा, असांजे वालिदैन जी मग़फ़िरत फरमा, तमामु मुसलमाननि जी मग़फ़िरत फरमा। या रहमर राहिमीन, कोरोना वायरस खे पूरी दुनिया मां ख़तमु फरमा।
जल्द अज जल्द ख़त्म फरमा। जेके माण्हू इन में मुब्तला आहिनि उन्हनि सभिनी खे आफ़ियत तामा अता फरमा। जेके वफ़ात करे विया आहिनि उन्हनि सभिनी जी कामिल मग़फ़िरत फरमा। जेके हिन वक़्तु मुब्तला आहिनि उन्हनि खे आफ़ियत अता फरमा। तमामु बीमारनि खे आफ़ियत अता फरमा। डॉक्टर मुजाहिद साहिब खे कामिल आफ़ियत अता फरमा। डॉक्टर कमर, उन जे भाउ शहाब, इन जे भाउ फ़िरोज़ ऐब कोरोना में मुब्तला आहिनि, इन्हनि खे बि आफ़ियत अता फरमा। तैमूर सुरयो तैमूर उहो बि इन बीमारी में मुब्तला आहे। अब्दुल लतीफ़ सुरहे जो दामाद या रहमर राहिमीन उनखे बि आफ़ियत अता फरमा। ॿिया बि जेके मुब्तला आहिनि मुख़्तलिफ़ अमराज़ में उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फरमा। अब्दुल मजीद अब्बासी जे साहिबज़ादे जो वॾो मुश्किल आहे, उन जे मुश्किल खे दूर फरमा। असां सभिनी जे तमामु जाइज़ हाजतुनि खे पूरो फरमा। हर क़िस्म जे आफ़ात ऐं बलियात खां असांजे बच्चनि जी हिफ़ाज़त फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिही अजमईन। आमीन बिरहमतिक या